सांगड़ का ख़बर शामिल कयूं पिया। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर महमूद काइम खानी जी रिपोर्ट मूजिब खिपरो में जीए सिंध क़ौमी महाज तरफ़ां सिंध में वधंदड़ मज़हबी इंतिहा पसंदी धारनि जी आबादगारी ख़िलाफ़ आज़ाद कुंबर खेरल पहोड़ अकबर मरी महरान सिंधी महमद अली खोसो शौकत बुर्दी माशूक देशी जी अॻवाणीअ में हथोंगो रोड खां पेगामे लतीफ़ रैली कढाई शहीद सूर्या बादशाह चौक ते जलसो कयो वियो। जलसे के खिताब कंदे अॻवाननि चयो त सिंध अंदरि मज़हबी इंतिहा पसंदी धारनि जी आबादगारी सिंध लाइ नासूर बणिजी चुका आहे। सिंध सूफ़ियुनि जी धरती आहे जिते सभु मज़हबनि फ़िरक़नि जो एहतराम आहे। उते सिंधी माण्हू हमेशह मज़हबी रवादारी खे अपनायो आहे। सिंध मज़हबी इंतिहा पसंदी धारनि जी आबादगारी खे कंहिं बि सूरत में क़बूल न कंदी। इंतिहा पसंदी नामंजूर। सिंधु रे सिंधु रे